अस्सलाम वालेकुम गाइस, सब कीअं आहियो? ठीकु आहियो? उम्मीद थो कयां तव्हां सभु ठीकु हूंदव। असांजी वीडियोस तव्हांखे रिएक्शन जूं कीअं थियूं लॻनि कमेंट में असांखे ॿुधाईंदा कयो ऐं हुन खां अलावा टॉपिक बि असां ॾींदा कयो। ऐं अॼु जी हिकिड़ी फरमाइश आहे असांजे दोस्त जी, असांजी फहद कुरैशी जी मैसेज जेको अॼुकल्ह हले थो ट्रेंड में सिंधी मीडिया में, सो हर कंहिंखे मतिलबु रोस्ट थो करे। सो अॼु हुनजी वॉइस ते असां हिकिड़ी वॉइस हुनजी शामिलु कई आहे असां रिएक्शन में। सो असां ॾिसंदासीं। महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल खे दॿायो जेके बि असांजो नोटिफिकेशन वीडियोज़ आहिनि तव्हां वटि अची। सो हलूं था। बरसात हो जाएगी वरना अक्सर चिंचिया राम नहीं हो इदा गुम थी नहीं भड़वा ब्रेकिंग तो चिंचिया नहीं डुप चिंचिया में एक्सीडेंट कराया वई बावरी रहन तो कलर एड़ा पाइंदी जो सामू वई गाना बद अखियों चो दिया जी वनी लाइट दे कलर बाडा चिलकना दे पिया जो दिया ने सही का तो आए चिंचिया रा जो उस्ताद दियो आज नाले सही बाबा जो सामू इलेक्शन में खणी आयो। इलेक्शन में खटे अरे फकीर रे मूड में एड़े जाते आवा फकीर हम मुच्छ के लिए रखियो है तो में चढ़ोली अन्या कड़ी क्यों करो मु पे अच्छा तो रे फकीर हेलो चल यो ता गाड़ी के गुबार को ए सजी ताज मेहनत हां हाल ताज थक किए तो लाया यो दिस जो वे एडी खुशा में चंगी ना है वे सुञाणिया ता बस सही है मोबाइल में ता जो न हाणे वठ दम एक बटन मारी हलाए जिता थी बिया ते खेले किया गाड ता चढ़े खबर तो पहला लालतीर में कटियो एड़ा गाड पिए आज गाड़ी के जो काथे आवे गाने घुमतो तो दे बियो ना खबर तो पहले तो इलेक्शन कटिया भोतारा हाले ये चगो मुके कोई भी हथ लाए ने ये सीधा आनो से हाले सही जेको मुजो अपोजिशन में सामो थियो ना उन ते एक वोट ही न कयो हाले झंडा भी गीची में नंडा भी गीची में तो ये पंपलेट भी गीची में खर्च एडो कयो चाले हाउ आर यू आई एम ग्रेट थैंक यू लव यू आई कमान यू आई वेलकम टू हैदराबाद यस दाल चपाती अंडा फ्राई पकोड़ा समोसा ओके इलन माय एकड़ो ही खानदान ओके और कमान टू हैदराबाद अलमंदर पल्ला हिंदू यूनिवर्सिटी मीरान यूनिवर्सिटी ओके और मैं तालीम ओके डिग्री मजा पढ़लू ये मेरे खानदान का मत ही खाई यार इने इसीलिए बाल नहीं बना इंतजार हूं आप एकड़े मुल्क में वाला एकड़ो बता इंग्लिश वर्ड ना गलायो थे इधर को यू वेटो तो छे बनिया या लव यू नाइस टू मीट यू ए बी सी डी ई एफ जी एच आई जे के खबर रानी साहब को पढ़े ली आर एस टी यू वी डब्ल्यू एक्स वाई जेड दिल सा दिल मिला हा 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 दिल सा दिल मिला हो दिल सा दिल ए निहार बाबा क्या करा बाबा शेर लिखो शेर बुध बाबा शेर बुध हां बुधा ये भाई इतना तो बुधाया तो खे दिल पर अच्छा तो बुधाया तो खे दिल पर अरे क्या भौंक कर अच्छा तो बुधाया तो खे दिल पर अच्छा तो बुधाया तो खे दिल पर अरे अल्लाह है जी तो अच्छा खबर में केड़ो मुंह खड़ी ये पंहिंजो हैदराबाद जो छोकरो है मिस्टर बेटरीनरी सा सो ही ॾाढो मशहूर हुयो हिन जा तक़रीबन 7-8 मिलियन फॉलोअर्स आहिनि। असा के छा मो के छा छा थियो मो के जो ट्रक चढ़ी वियो छा मो ते या दुनाली बंदूक लगो खबर सा दिल मिला हा 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 दिल सा दिल मिला हो दिल सा दिल मिला ए यूं तो के मिल चुका तो मनी न थो तू छो भला मनी न थो तू छो भला मारे छड़ी में था मुक सारे छड़ी में था सा दिल मिला बोल रहे तो मार मर भी सही लूसी चिमरा वाह वॾी ॻाल्हि आहे छोकिरियूं ॾिसो पंहिंजो हिकिड़े टिकटॉक लाइ केॾी पाण ते महिनत थियूं कनि सिंगार करे
गानो यार मुँह जो नवाब आहे हुन जो कोई जवाब नाहे ॼण मूंखे परे खां दीदार थो अचे गुल घुराए रखो गुलाबी गुल घुराए रखो मुझे बारे में अल्लाह छाछू अखबार लिखन रोज कमरान मुझे हालत मारू जबरदस्त भाई से आप सब। जो बंद बात कया रोज महना था मिलन तुझे बारे में मुखा यार तफसील पुछन हुई न करनी जिया तो करी हुई न करनी जिया तो करी पुछी तो सजा माड़ी छोकरी सरेआम बदनाम मुके करे जबरदस्त टैलेंट के दुआ सिंधी माण्हुनि में टैलेंट के दुआ पर ॾिसो अॻिते कामयाबु नथा थियनि हिनखे सपोर्ट कयो बार संभाले चिट्ठी चैलती जिंदगी मुझी जण तेलती वई जबरदस्त यार मथा आई मुखे चुपे छॾियो प्यार जी किडनी तो तेलती वई अम्मा शादी छो कराई नंढी एज में जबरदस्त शादी छो कराई नंढी एज में अम्मा शादी छो कराई नंढी एज में शादी छो कराई जबरदस्त सो असांजा हिते रिएक्शन वीडियोस कंप्लीट थी वियो आहे सो महिरबानी करे असांजे चैनल खे बि सब्सक्राइब कंदो सो असां हलूं था